जेकमाबाद में खबर शामिल कंदासीं त सिविल अस्पताल में डायलिसिस मशीन मुंतकिल करण खिलाफ शहरिन पारां एहतजाज कियो वियो आहे। इन हवाले से जेकमाबाद में पेश आहे नवाब अली लांघा जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हिन टाइम असां जेकमाबाद DCO गेट ते मौजूद हूं, जिते ऑल पार्टीज़ तरफ़ां सिविल अस्पताल इंतज़ाम खिलाफ़ हिकिड़ो वॾो एहतजाजी धरणो जेको आहे जारी आहे। अचो त कुझु असां सां रहनुमा गॾु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चओ। अॼु असांजो मुतालबो आहे जेकबाद जे अंदरि DC जे गेट जे साम्हूं त जेकबाद जे सिविल अस्पताल में को बि सिहत जो सहूलियत जेको आहिनि मुयसरु ज़िले इंतज़ामिया ऐं सिविल सर्जन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर इन्हनि डायलिसिस जूं 0 मशीनूं जेको आहे रात जे अंधेरे में विकियूं आहिनि। जेकबाद जी आवाम सां ज़ुल्म थिए थो। असां सम्झूं था त इन सिविल हॉस्पिटल खे बंदि कयो वेंदो, मगर डायलिसिस जेको मशीन आहे जेको शिफ्ट कयूं वञनि थियूं ॿिए पासे। छा भला हीउ जेकाबाद शहर यार कोई निंदड़ को त न आहे। असां जेकाबाद शहर जी पाण वरसी कंदासीं, जेकाबाद शहर जी आवाम वरसी कंदी। मगर अगरि मुंतख़ब नुमाइंदा आहिनि, अगरि 2023 में वोट वठणा आहिनि त असांजी सिविल अस्पताल खे जीअं पहिरियों सिविल अस्पताल हुई, अस्पताल जी बजट आहे उनखे प्रॉपर तरीक़े सां जेको आहे उनखे मैनेज कयो वञे ताकि उहा जेका आहे हर सहूलियत जेका आहे असांजे शहरनि खे मिली वञे। असांजो जी बिल्कुलु नाज़रीन, अवां जेको आहे अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जो इहो चवणु फुक़दान आहे। जेके डायलिसिस मशीन हुई उहा हिकिड़ी जेका आहे उहा जेको आहे गिम्स खे जेको आहे हिननि ट्रांसफर करे असां शहरवासियुनि सां हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो आहे। असां जेको आहे सिहत जे वज़ीर खे अपील था कयूं त उहा जेकी मशीनरियूं आहिनि उहे वापसि करे असांखे जेको आहे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु नवाब अली लांघा, न्यूज़ लाइन। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।